आज नंबर्स जे बारे में पढ़ूं था। नंबर्स जी तमाम हिकड़ी डिघी ऐं पुराणी हिस्ट्री है। उन तारीख़ में नंबर जेके शुरुआत थी है उहा थी है रोमन जे नंबर जे। तव्हां ॿुधो हूंदो त मां रोमन नंबर पहिरीं पढ़बा आहिनि। क्लास 5 ताईं बि रोमन नंबर 100 ताईं पढ़ाया आहिनि, पोइ 1000 ताईं। त बेसिक शइ नंबर जेको शुरू थिया आहिनि उहो रोमन थिया आहिनि। चवनि था त हिकिड़ो माण्हू हो जंहिं वटि तमामु घणो धन हो, ठीक है, माल घणो। वो जॾहिं रोज़ाना सुबुह जो पंहिंजो धन काए वेंदो चारण लाइ ऐं वापसी जॾहिं ईंदो त हुनखे ख़बर कोन पवंदी त मुंहिंजो धन पूरो आयो आहे या को रहिजी वियो आहे। त उन्हनि छा कयो, उन हिकिड़ो ट्रिप्स ठाहिया माल खे ॻणण लाइ। पथर उन खयां, जीअं बकरी हिकिड़ी ॿाहिरि कढंदो वियो त हिकिड़ो पथर हुनखे गॾु कंदो, हिकिड़े खॾु खोटी हुन में उछलंदो वियो। भाई 100 बकरियूं वरी ॿाहिरि वियूं त 100 पथर हुन हिकिड़े खॾु में उछले छॾींदो। जॾहिं वापसी शाम जो जॾहिं ईंदो त छा कंदो, हिकिड़ो पथर कढंदो वेंदो ऐं हिकिड़ी बकरी अंदरि हणंदो वेंदो। त जे पथर खुटी पिया या पथर बची पिया त ख़बर पइजी वेंदी बकरी आहे रहियल पोयां, पोइ वरी ईंदो। वरी इन साॻी खे ॿियो नमूने चवंदा आहिनि त धनार जेको हूंदो आहे उहो धन चाढ़ींदो उन वक़्त में, उन हथ में ज़रूरु हिकिड़ी स्टिक हूंदी आहे, लठ हूंदी आहे। उन छा कयो, हिकिड़े ज़मीन ते लीका कढंदो हुई, हिकिड़ी बकरी 2 3 4 हीअं कुझु लकीरूं कुझु मिलियूं हुनखे। त उतां हिकिड़ो फिलासफर साइंटिस्ट गुज़रियो, हुन ॾिठो करे छा थो, त हुन खां पुछी छा थो करे, चई आउं ॻणप करियां थो त मूं वटि माल केतिरो आहे ऐं केतिरो सुबुह जो वञे थो, वापसी केतिरो अचे थो। उन लाइ छा कया, हिकिड़ा रूम वारा नंबर ठाहिया। उन खां अॻु में बि हिकिड़ी नंबर जूं शिकिलूं हीअं हुयूं 1 2 3। इहे जेके धनार वटि उन्हनि खे शेप मिलियूं जेके, उहे कुझु हिन क़िस्म जूं हुयूं। त रूम वारनि पहिरीं जेके नंबर जा सिंबल ठाहिया उहे हिननि ही ठाहिया। ही 1 आहे, ही 2 आहे, ही 3 आहे। अच्छा, हाणे बि सोचो के बि रोमन पढ़ूं था पाण, 1 खां वठी 1000 ताईं पढ़ो, 10,000 ताईं पढ़ो, लिखी सघूं था। पर रोमन में 0 खे कीअं लिखिबो आहे, इहो कंहिंखे ताजुब थींदो हुओ, सोचियो हूंदो त रोमन नंबर 1 खां छो थियनि था। अगरि 0 चवे केरु अव्हांखे चए त 0 नंबर खे रोमन लिखी ॾेखारियो त कीअं लिखंदो, त असांखे ख़बर ई कोन्हे, इहो पढ़ियो कोन्हे। छो त पाण जॾहिं नंबर जी हिस्ट्री ॾिसूं था त नंबर जेको शुरू थियनि था उहो काउंटिंग जे लाइ थियनि था। नंबर छा लाइ थियनि था, स्टार्टिंग जेका आहे उहो काउंटिंग जे लाइ थी आहे, माना ॻणप लाइ थी आहे। ऐं ॻणप जेका थींदी आहे, मुंहिंजे हथ में केतिरियूं आङुरियूं आहिनि, जॾहिं ॻणणु शुरू कंदुसि त चवंदुसि 1 2 3 4 5। त ॻणप जेके हूंदी आहे उहा हमेशह 1 खां शुरू थींदी आहे, 0 खां शुरू कोन थींदी आहे। इन जे करे उन रोमन हिस्ट्री में रोमन नंबर में 0 जो को कॉन्सेप्ट तॾहिं हो ई कोन। इन जे करे पाण चवंदा 0 अलाए कीअं लिखिबो आहे, ठीक है। उन खां पोइ जॾहिं दुनिया हिकु थिए थी, जदीद थिए थी, हिक ॿिए जा राब्ता थियनि था, त उन्हनि छा कयो, उन्हनि साॻे नंबरनि खे कुझु सुठे सिंबल सां ज़ाहिर करणु शुरू कया। उनखे पाण ही पढ़ंदा 1 ही 2 ही 3। ॿिया बि ॿियनि ॿोलियुनि में, ॿियनि मुल्कनि में नंबर जा सेम नंबर सिस्टम फिगर कोन हूंदा आहिनि। हिकिड़ा त पढ़िया पाण उर्दू जा नंबर आहिनि, ही 1 ही 2 ही 3, ही बि नंबर आहिनि। ही रोमन जा नंबर आहिनि, ही 1 आहे, ही 2 आहे, जो ही 3 आहे, ठीक है। ये नंबर है छा था, शेप थिया, मुख़्तलिफ़ शेप आया किथां खां, स्टार्टिंग हितां थी आहे। उन खां पोइ ही जदीद नंबर सिस्टम जो ही जेका आहे, जेका सदाईं हले थो, सभिनी वटि हले थो, उहो नंबर जी फिगर ही हले थी, ठीक है। ऐं ये नंबर कहिड़ा आहिनि, उन नंबर खे चइबो काउंटिंग नंबर। त शुरूआत जेका नंबर जी थी आहे उहा काउंटिंग नंबर थी आहे, ऐं उन नंबर जो नालो उन रखियो नेचुरल नंबर, ठीक है। हाणे एन जेको आहे, ही एन ही इंग्लिश लैंग्वेज जो लेटर आहे, उन लेटर जी शेप ही आहे। त अगरि इन साॻी खे थोरी फिगर चेंज कराई त जी ख़बर पए त ही जेको एन आहे उहो नेचुरल नंबर जी सिंबल आहे। हिन में ज़रूरु फ़र्क़ु हूंदो, किताब में ॾिसणो हूंदो, हिन खे बोल्ड कयल हूंदो, माना असल में आहे हुनजे पासे में हिकिड़ी लकीर जेको पाण खे बोल्ड थी नज़र अचे थो, पर आहे छा, नेचुरल नंबर जी सिंबल आहे। पहिरियों नंबर छा हुन लिखियो, नेचुरल नंबर लिखियो, छो त नेचुरल नाम नेचर मां मिलिया आहिनि नेचुरल नंबर। उहे नंबर कहिड़ा आहिनि, उहो काउंटिंग नंबर आहिनि जेको स्टार्ट थियनि था 1 खां। साॻी रोमन जो कॉन्सेप्ट उतां ई आयो, हिन में 0 आहे छो त ही काउंटिंग नंबर आहिनि ऐं स्टार्टिंग थियनि था 1 खां शुरू थियनि था। उन खां पोइ त छा थियो, जॾहिं कंहिं वटि माल जेतिरो हो उहो सॼो वियो ॿाहिरि, त पाण उन खां पुछूं धनार खां त तुंहिंजो माल केतिरो पियो पोयां, हू चवंदो को बि कोन्हे। उते 0 जनम वरितो ऐं 0 जी शेप इहा ई हुई, रोमन वारनि हुई कोन। तंहिंखां पोइ 0 जनम वरितो, सोच में आयो, माण्हू जी ॻणप में आयो त ॻणप में जेका शइ न हूंदी उहा 0 हूंदी।
उन्हनि खे हुन नाला ॾिना होल नंबर, W फॉर होल नंबर। माना हाणे उन्हनि सोचियो इहे सभु नंबर अची विया, 0 असां घुटो दे हाणे सभु नंबर अची विया, इनजे नालो ॾिनो जो होल नंबर। ऐं शुरू किथां थिए थो 0 खां, 0 1 2 बाक़ी सभु नंबर सेम आहिनि। शुरूआत 1 सां शुरू थी, पोइ 0 हुन नंबर मिलियो। अच्छा, ऐं जॾहिं हुनजी हलंदी रही, प्रैक्टिस हलंदी रही, गणप हलंदी रही, त छा थियो, कंहिं माण्हू वटि 5 रुपया हुजनि ऐं हू कंहिं दुकान वारे वटि वञे 70 रुपए जी शइ खणे थो, 5 मां 70 रुपए जी शइ खणे थो, त दुकान वारो चवंदो तोखे अञा 2 रुपया ॿिया ॾियणा पवंदा, छो त 5 रुपए में 70 रुपए जी शइ मिलंदी कोन। माना अव्हांखे चयो 5 मां 7 कट करियो, 7 माइनस करियो, त कीअं थींदा उहे, त उते नंबर छा थिया, उते नेगेटिव नंबर, जंहिंखे पाण चइबो आहे दुकान वारे ते मुंहिंजी 2 रुपया अञा उधर आहे, अञा उहो मूंखां 2 रुपया घुरे थो, त उहो थी -2, इनखे चइबो आहे -2। +2 माना अव्हांखे मिलंदा, अव्हां वटि ईंदा, माना 70 रुपया हुजनि ऐं 5 रुपए जी शइ वठे, त उनखे छा मिलंदा, +2 मिलंदा। प्लस जो साइन कॾहिं लिखबी कोन, छो त प्लस ऐं माइनस जो कॉन्सेप्ट बि पोइ आयो आहे। ही नंबर जेके आहिनि ये अंडरस्टूड आहिनि त ही सभु प्लस जा आहिनि, ऐं माइनस कॾहिं जनम वठे थो, जॾहिं नंढनि नंबर मां वॾा नंबर पाण कटियूं था, माइनस करियूं था, त उते नेगेटिव नंबर जनम वठे थो। ऐं नेगेटिव नंबर छा थो करे, नेगेटिव मुराद आहे सादो सिंपल, पाण सिंपल लाइफ ॾिसूं था त माइनस जीअं ते 2 आहे, उन माण्हू वटि 2 रुपया ओधर आहे हुन ते, ऐं +2 आहे माना उन वटि 2 रुपया अञा मिलंदा, उनखे प्लस में वधाउ ईंदो ऐं माइनस में घटाओ थींदो, उनखे ॾियणा पवंदा अञा, ठीकु आहे। त इते नंबर हुन वरितो नेगेटिव नंबर वरितो। हाणे उन नेगेटिव नंबर खे नालो कहिड़ो ॾियनि, हिकिड़ो नेचुरल नंबर थी वियो, 1 खां शुरू थिए थो, होल नंबर थी वियो 0 खां पोइ नेगेटिव नंबर आया, त उन्हनि चयो नालो सेम हुजणु खपे, छो त हू बि 1 खां शुरू थींदा, हू बि 1 खां शुरू थींदा, त उन साॻी खे थोरो सिंपल चेंज करे हिते मथे नेगेटिव साइन ॾिनी, ऐं नेचुरल नंबर आहिनि, नेगेटिव नंबर आहिनि, -1 -2 -3 सेम टू सेम नंबर आहिनि, सिर्फ सिंपल जो फ़र्क़ु है, इते माइनस है, इते प्लस है, ठीक है। त कहिड़ा के बुनियादी नंबर थिया, पहिरों नंबर थियो नेचुरल नंबर, ॿियो नंबर होल नंबर, ऐं टियों नेगेटिव नेचुरल नंबर। इन टिनी खे मिलाए करे हिकिड़ो सेट गॾु ठाहियो, जंहिंमें 3 नंबर गॾु हुजनि, उनखे चइबो आहे इंटीजर। हिन जो नालो आहे इंटीजर ऐं Z खां शो कबो आहे, ठीक है। हाणे कहिड़ा नंबर आहिनि, स्टार्टिंग थिए थी या ॾिसूं था पाण, उहो 0 आहे, जंहिंमें को बि प्लस माइनस न आहे। 0 अहिड़ो नंबर आहे जंहिं को प्लस माइनस न आहे, 0 माना कुझु कोन आहे, न हुन वटि कुझु हो, न हुन कुझु वरितो, कुझु कोन थियो। ऐं माइनस प्लस छा आहे, माइनस प्लस माना हुन वटि पैसा अचनि पिया, 1 रुपयो आयो, 2 रुपया आया, 3 रुपया आया, ऐं माइनस प्लस में हूंदा त ईंदा, ऐं माइनस में हूंदा त हुन वटि 1 रुपयो वियो, 2 रुपया विया, 3 रुपया विया, या उधर चढ़ी हिन में जमा थिया, ठीकु है। इन ॿिन्ही नंबरनि खे पाण गॾु करे लिखूं था, प्लस जो 1 ऐं माइनस जो 1, त छा थी विया, उहे इंटीजर नंबर थी विया। उनखे हीअं लिखिबो +-1 +-2 +-3 अप टू अनकाउंटेबल। ही टे जेके सिंपल आहिनि, पॉइंट जे शो कनि था, डिनोट कनि था, अनकाउंटेबल नंबर, इनफाइनाइट नंबर आहिनि, लामहदूद आहिनि, खुटंदा किथे उहा का ख़बर कोन्हे। त ॾिसो, टिनी सेट खे, टिनी नंबरनि खे हिकिड़े ई फॉर्म में लिखियो आहे, उनखे चइबो आहे इंटीजर, जंहिंमें 0 न प्लस माइनस आहे, ऐं ही ॿई प्लस, माना हिनमें 1 जेको आहे प्लस जो बि आहे ऐं माइनस जो बि आहे, इन टिनी खे मिलाए करे हिकिड़ो इंटीजर नंबर थींदो आहे, ठीकु है। हाणे ही पाण 3 बेसिक नंबर पढ़िया आहिनि, उन खां पोइ इन्हनि जेके होल इंटीजर नंबर आहिनि, होल नंबर आहिनि, नेचुरल नंबर आहिनि, उन खां उन मंझां उन जे पॉइंट, उन जे आसपास में जेके नंबर थींदा आहिनि, उहे ॿिया थींदा आहिनि, जेके अॻिते वांगुरु जॾहिं मैथ में पढ़ंदो त उहो सिखी वठंदो हुते। हीअ हुआ बेसिक नंबर।